अस्सलाम वालेकुम नाज़रीन। बाजह रिपोर्टर मेहरान चांडियो बाजह टाउन कमेटी चेयरमैन बदरुद्दीन सारियो पारां टाउन कमेटी ऑफिस में शहीद रानी बेनज़ीर भुट्टो जी 71वीं सालगिरह मल्हाई वई। सालगिरह तकरीब में वाइस चेयरमैन गुलजार गुल गोपांग, पीपी ज़िले लाड़कानो, डिप्टी सेक्रेटरी फिद हुसैन फलपोटो, काउंसलर मेहर खान जूणे जो गदा हुसैन तुनियो, सज्जाद हुसैन फलपोटो, अली अमन ब्रोई, रहमत अली चांडियो, अली बख्श खोखर, इम्तियाज़ अली सोलंगी, अरबेलो ओल, अता हुसैन कलोड़ो, कामरान सारियो ऐं टाउन कमेटी मुलाजमन मोहम्मद परियल सुमरो, एम सलीम सारियो, फारूक सुमरो, एजाज चन्नो, अलहयार चांडियो, शहरिन सराई, गुलाम मोहम्मद पंवर, इमाम दीन कांदड़ो ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते चेयरमैन बदरुद्दीन सारियो शहीद राणी खे भेड़ा ॾींदे चयो त शहीद राणी बेनज़ीर भुट्टो एशिया खंड जी उहा मोतबर अॾो लीडर हुई जंहिं जमहूरियत जी बका ऐं मुल्की माण्हुनि जी ख़ुशहाली जे लाइ डिक्टेटरनि सां अखियूं अखियुनि में मिलाए महालो अटकायो। नतीजे में खेनि शहीद कयो वियो। हिन वधीक चयो त बेनज़ीर भुट्टो अवामी ख़िदमत कंदे कॾहिं बि कोन खीबायो ऐं सियासत में पेर पाइण खां शहादत ताईं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अवाम जी ख़िदमत कई। ख़िदमत बि अहिड़ी जो दुनिया ॾिसंदी दंग रहिजी वई। हिन चयो त अॼु असीं खेसि हिन सालगिरह वारे ॾींहं ते सिर्फ़ु सलाम पेश करियूं था, गॾोगॾु उहो वचन बि वरजायूं था त हिते बि अवाम जी ख़िदमत करण में वैसाखी न घटायो वेंदो।